साईं हिकिड़ा दुकानदार पाण में हिकु टल कंदा आहिनि। मिसाल पीउ माल ख़रीद करे आयो कपिड़े जो वाल 100 रुपए में, पोइ घर अची पंहिंजे हिकिड़े पुट खे 120 रुपए में वाल ॾिए थो, वरी उहो पुटु पंहिंजे ॿिए भाउ खे 140 रुपए में वाल ॾिए थो। पोइ जॾहिं गिराक ईंदो आहे त कसम खणी चवंदो आहे त मुंहिंजो 140 रुपए जो ख़रीद कयल आहे। पोइ गिराक खे वरी 20 रुपया ॿिया या 30 रुपया वाल ते वठी करे नफ़ो ॾींदो आहे। छा इहो जाइज़ आहे? हल भेण अमरादो चए माना वापारी हिकिड़ो पाण कपिड़ा वठी आयो 100 रुपए में वाल ख़रीद करे आयो, ठीकु आहे, हाणे अची वरी पंहिंजो पुटु हुनखे वरी खपाए ॾिनई 120 रुपए में। आई ॻाल्हि सम्झ में? वरी उन हिकिड़े वरी माना पुटु वरी ॿिए खे खपाए ॾिनो 140 में। पोइ चए थो हाणे जॾहिं गिराक ईंदो आहे त पोइ असां कसम खणी हुनखे चवंदा आहियूं त इहो 140 जो ख़रीद कयल आहे। पोइ जेको पुट खां ख़रीद थो करे न उन ते कसम खणंदो आहे। ॾिसो इहो धोखो आहे, इहो फ्रॉड आहे, इहो तिजारत ईअं न कबी आहे जीअं इन धोखे ऐं फ्रॉड सां तिजारत। इहो वॾो सराहतन धोखो आहे ऐं इन खां मुस्लमान पंहिंजो पाण खे बचाए। वठी आयो 100 में, हा बाक़ी तव्हांजी शइ आहे, तव्हां वठी आयो 100 रुपए में वाल, छो था ॿुधायो त मां घणे में वठी आयो आहियां? तोखां गिराक पुछा थो करे जा तूं घणे में वठी आयो? हे असां बि कॾहिं कॾहिं दुकान ते वेंदा आहियूं, पोइ माना जॾहिं पैसा ॾेई लही ईंदा आहियूं त पोइ दुकानदार ईअं चवंदा आहिनि, अलाह जो कसम आहे साईं यकीन कयो, भाई सम्झ में ॻाल्हि ईंदी न आहे मादर सां, अलाह जो कसम आहे साईं जेतिरो ख़रीद कयो आहे उन खां बि तव्हां घटि था ॾेई वञो। पोइ कॾहिं कॾहिं वेही सोचींदा आहियूं यार ही दुकानदार उन खां घटि असांखे कीअं ॾींदो, अबे जो पुटु त न आहे। ज़ाहिर आहे दुकान आहे साईं, उन में ॾिसो न मुलाज़िम आहिनि, उन्हनि जी पघार आहे, बिजली जो बिल आहे। हलो अॼुकल्ह 80-80, 90-90 हज़ार रुपया, लख रुपयो दुकान जी मसवाड़ आहे। हाणे उहा मसवाड़ बि कढे, बिजली जा बिल बि कढे, मुलाज़िमनि जी पघार बि कढे, प्लस में असांखे बि पंहिंजे घरों ग्राहकनि खे बि पैसा भरे ॾिए, त पोइ इहो पिनंदो वठंदो या इहो वरी ॾिसूं था त माशाअल्लाह ख़ुशि बि आहिनि, कसम बि खणंदा आहिनि। अल्लाह ताला रहम करे अहिड़ी धोखेबाज़ी ऐं फ्रॉड खां अल्लाह हर मुस्लमान खे बचाए।